हिकु ॾींहुं कांग या चइजे कांगड़ी उहा निकिती ऐं चवण लॻी त वञी किथे आखेरो या खुॾी ठाहियां, को वणु ॻोल्हियां, को अहिड़ो हुजे जेको महफ़ूज़ हुजे ऐं उते पंहिंजो आखेरो ठाहे ऐं उन में बेदा वग़ैरह ॾेई ऐं पंहिंजा बच्चा पैदा करियां। हाणे कांगड़ी निकिती, को वणु सुठो ॻोल्हींदे, हाणे हिते हुते ॻोल्ही को सुठो वणु कांगड़ी खे मिले न, त उहा कांगड़ी हिकु बादशाह जे महल वटि पुॻी। बादशाह जे महल जे अॻियां हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत बाग़ हुजे ऐं उते हिकिड़ो तमामु सुठो हिकिड़ो वणु हुजे। कांगड़ी सोचणु लॻी त छो न हिते आखेरो पंहिंजो ठाहियां ऐं हिते ई पंहिंजा बच्चा पैदा करियां, बेदा लाहियां। हाणे हुन कांगड़ी खे उहो वणु वणी वियो ऐं उहो बादशाह जे महल जे अॻियां हिकिड़ो बाग़ हो, उते उहो वणु हो। कांगड़ी वीचारी पंहिंजी महिनत करे करे हिकिड़ो आखेरो ठाहियो उन वण जी चोटी ते ऐं उते बेदा ॾियणु लॻी। जॾहिं कांगड़ी जा 3 बेदा थिया त कांगड़ी वेही पंहिंजे हिसाब सां पंहिंजे खाधे पीते जे लाइ निकिरी वई त उन वण जे हेठि हिकिड़ी नांग जी डर हुजे, मतिलबु को नांग जो घर हुजे उते। त नांग हिकु दफ़ा उन घर मज़ा उन डर मज़ा निकितो ऐं ॾिसे त उन वण जी चोटी ते हिकिड़ो आखेरो हुजे ऐं नांग सोचणु लॻो त हिन में बेदा वग़ैरह हूंदा या बच्चा वग़ैरह हूंदा, छो न वञी खाई अचां। त उहो नांग उन वण ते आस्ते आस्ते करे चढ़ी वियो ऐं ॾिसे त उन आखिरे में उन खुॾी में 3 बेदा हुजनि ऐं नांग उहे बेदा खाई वियो उन कांगड़ी जा। नांग उहे बेदा खाई ऐं वापसी हलियो वियो उन्ही पंहिंजे घर में, उन्ही डर में डरी वियो लियो। जॾहिं कांगड़ी आई वापसी पंहिंजे आखिरे ते ॾिसे त बेदा हुजनि न ऐं चवणु लॻी त मुंहिंजा बेदा किॾां विया। हाणे कांगड़ी खे इहा ख़बर न हुई त को उन वण जे हेठि को नांग रहंदो आहे, उनजो घरु आहे। कांगड़ी वीचारी हिते मायूस थी वई त हिते कुझु ॾींहं गुज़रिया, कांगड़ी वरी बेदा ॾिना, वरी 2-3 बेदा पंहिंजा कांगड़ी जा थी विया। कांगड़ी वरी निकिरी वई पंहिंजे हिसाब सां, नांग हिरिल हो, नांग वरी आयो उन आखेरे ते, वरी बेदा खाई वियो उन कांग जा ऐं वरी वापसी हलियो वियो पंहिंजे घर। कांगड़ी मोटी वापसी अचे त ॾिसे त वरी बेदा न हुजनि त कांगड़ी वीचारी मायूस थी वई ऐं चवणु लॻी त मुंहिंजा बेदा वञनि किॾां था। त कांगड़ी चवणु लॻी त छो न जांच करियां मुंहिंजा बेदा किॾां था वञनि, केरु थो खणे। कुझु ॾींहं गुज़रिया, कांगड़ी वरी बेदा ॾिना ऐं पोइ वञी लिकी वेही रही कंहिं ॿिए पासे पंहिंजे बेदनि जी जांच करणु लॻी त हिते नांग हिरिलो वरी आयो, अची बेदा खाधई, बेदा खाई वियो। त हिते कांगड़ी नांग खे ॾिसी वरितो ऐं चवणु लॻी त ही निभागो नांग आहे जेको मुंहिंजा बेदा खाई वियो आहे। हाणे कांग आयो उन नांग सां विढ़णु लॻो। हाणे नांग त कांग खां मथे हुजे, नेठि कुझु बि न थियो। कांगड़ी वीचारे घणी जवा वग़ैरह ॾिना पर नांग खे कुझु न करे सघी। नांग वापसी मोटी वरी पंहिंजे डर में यानी पंहिंजे घर में वियो हलियो। त कांग हिते सोचणु लॻो, उहा कांगड़ी सोचणु लॻी त हाणे हिन नांग जो को न को बिलो कजे, जेके बि बेदा लाहींदसि ऐं ही खाई वेंदो ऐं मूं महिनत करे आखेरो ठाहियो आहे ऐं ही बाग़ तमामु सुठो आहे, ही वण बि तमामु सुठो आहे। त हाणे उहा कांगड़ी निकिती, सिधो आई उन बादशाह जे महल ऐं बादशाह जे महल जे ॿाहिरां हिकिड़ो तमामु वॾो ख़ूबसूरत तालाब हुजे। उन में बादशाह जी धीउ शहज़ादी ऐं उन सां गॾु 2 साहेलियूं वेंझंदियूं पियूं हुयूं। उन्हनि जा कपिड़ा ॿाहिरि लथा पिया हुआ ऐं उन जा कुझु सोना ज़ेवर वग़ैरह ॿाहिरि पिया हुजनि। त कांगड़ी चवणु लॻी त का टल करियां। हाणे उहा शहज़ादी बि उन तालाब में वेंझे पई, 2 साहेलियूं मुंहिंजियूं वेंझनि पियूं ऐं उन शहज़ादी जा क़ीमती हार ज़ेवर वग़ैरह ॿाहिरि पिया हुजनि, कपिड़ा बि पिया हुजनि। कांगड़ी छा कयो, उन क़ीमती ज़ेवरनि मज़ा हिकिड़ो क़ीमती हार खयो कांगड़ी, खणी भॼणु लॻी त हिते शहज़ादी रड़ कई त कांग मुंहिंजो क़ीमती हार खणियो पियो वञे। अची रणूं करणु लॻी त हिते सिपाही वग़ैरह जाम हुआ। उन्हनि ॿुधियूं शहज़ादी जूं रड़ियूं ऐं लॻा उन कांग जे पोयां। शहज़ादी चवणु लॻी उन सिपाहियुनि खे त कीअं बि करे हिन कांग खां मुंहिंजो हार छॾाए अचिजो, मुंहिंजो हार तमामु क़ीमती आहे। हाणे अॻियां कांग हुजे, पोयां सिपाही हुजनि उन शहज़ादी जा। हाणे उहा कांगड़ी तमामु हरामड़ी हुजे, सिधो आई उन जिथे हिन जो वणु हुजे, आखेरो हुजे उन वण में, सिधो आई उते। हाणे हू सिपाही बि पोयां लॻा आया। कांगड़ी छा कयो, उन डर में उन शहज़ादी जो हार हणी छॾियो जंहिंमें नांग रहंदो हुजे। हाणे कांगड़ी हार हणी भॼी वई हली। सिपाहियुनि ॾिसी वरितो, सिपाहियुनि चयो त हाणे हिन डर में क़ीमती हार कांगड़ी उछलाए छॾियो आहे, हाणे हिन मां कढूं था। त अची हुनखे खोटणु लॻा, कढणु लॻा त हिते नांग निकितो। त चवणु लॻा सिपाही त ही नांग आहे, हिन खे मारियो मारियो। त सिपाहियुनि बि उन नांग खे मारे छॾियो। कांगड़ी ख़ुशि थियणु लॻी त मुंहिंजी अटकल, मुंहिंजो तरीक़ो कामयाबु थी वियो। इन हिसाब सां शहज़ादी खे हार बि मिली वियो ऐं मुंहिंजो जेको बदिलो सो पूरो थी वियो, नांग मरी वियो। त नांग मरी वियो, सिपाही शहज़ादी जो हार खणी वापसी विया, वञी शहज़ादी खे हार ॾिनो। शहज़ादी बि ख़ुशि थी वई ऐं कांगड़ी बि ख़ुशि थी वई त नांग मरी वियो। पोइ त ख़ुशी सां उहा कांगड़ी
बेदा ॾिना ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ हुन जा बचा बि थिया। पोइ त कांगड़ी हसी ख़ुशी सां पंहिंजे बचनि खे पालण लॻी, निपाइण लॻी। दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।